साबिक एमएनए सरदार मीर ख़ालिद अहमद खान लुंड के फर्जंद म्यूनसिपल कमेटी तालके चेयरमैन मीरपुर माथेलो मीर शहबाज अहमद खान लुंड जा मीरपुर माथेलो ऐं भरपासे ॻोठनि में तूफ़ानी दौरा। उन सिलसिले में म्यूनसिपल कमेटी तालके चेयरमैन मीरपुर माथेलो मीर शहबाज अहमद खान लुंड मीरपुर माथेलो वेझो ॻोठ गामण खान छछजण में हुसैन मोहम्मद छछजण जी वालदा जी वफ़ात ते वारसनि सां ताज़ियत कई। ॻोठ सैयद कबूल शाह कहीरी में हुसैन बख्श सड सोठ जी वफ़ात ते वारसनि सां ताज़ियत कई। ॻोठ बलूदी वाही में रजब अली कोराई जे भाउ जी वफ़ात ते वारसनि सां ताज़ियत कई। गुलाम कादिर कोराई जे भाउ जी वफ़ात ते वारसनि सां ताज़ियत कई। हाजी सैफल कोराई जे भाउ जी वफ़ात ते वारसनि सां ताज़ियत कई। ॻोठ अमीर बख्श कोराई में फैज़ अहमद कोराई जी वालदा जी वफ़ात ते वारसनि सां ताज़ियत कई। ॻोठ जमाल खान कोराई में शफ़ी मोहम्मद कोराई वटि वफ़ात ते वारसनि सां ताज़ियत कई ऐं ॿियनि केतिरनि ई मुख़्तलिफ़ ॻोठनि में ताज़ियतूं कयूं। उन मौक़े ते मीर शहबाज अहमद खान लुंड सां गॾु वाइस चेयरमैन ख़ालिद हुसैन मुग़ल, ताज मोहम्मद कोलाची, यूसी चेयरमैन सालिक हुसैन लाशारी, वडेरो गुलशेर अहमद खान बोलदार, यूसी चेयरमैन इस्लाम खान बोलदार, साजिद हुसैन कांवरी, अब्दुल रज़ाक कोराई ऐं ॿिया केतिरा ई मुख़्तलिफ़ क़ौमुनि जा मोअज़्ज़िज़ माण्हू गॾु हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची